छाकाणि जेको ॿार आयो आहे उहो कर्म जो फल वठण आयो आहे या ॾियण आयो आहे। लेकिन असां बि पंहिंजे कर्म जे फल लाइ तयारु आहियूं। चङो आयो आहे त चङो कयो हूंदोसीं, अॻिते हुनखां एतिरो वधीक चङो कयूं कि असांजो जनम जनम सदाई सुखियो ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहे। जेकॾहिं कोई ग़लति आयो आहे तॾहिं बि असां एतिरो बहितर व्यवहार कयूं कि समझ, शिक्षा, प्यार, मोहबत, बहितर व्यवहार असां उनखे एतिरो ॾियूं जो असांजो पुराणियूं दुश्मनियूं, रिवेंज, बदिला सभु ख़तम थी वञनि ऐं असां हिकिड़ो प्यार ऐं मोहबत सां अहिड़ा थियूं कि वरी जन्म जन्म जा सॼण ऐं साथी बणिजी वञूं, हमेशह जे लाइ ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदा। तंहिंजे करे असां ॿई पासा बराबरि बराबरि हलंदा। वॾनि में असांजो मोह हूंदो आहे। असां जेके वॾा आहियूं असांजो ॿारनि में मोह हूंदो आहे, जंहिंसां मोह जो नालो ॾियूं, प्यार जो ॾियूं, कोई बि नालो ॾियूं। हर कोई बि वॾो हुजे, माउ हुजे, पीउ हुजे, ॾाॾो नानी, रिश्तेदार कोई बि हुजे, सभु चवंदा आहिनि असांजा ॿार बहितर हुजे। उनजे लाइ सभु निछावर करण लाइ तयारु हूंदा आहिनि। सॼी जहिड़ा बि हुजनि, जीअं बि हुजे, सॼी वसियत उन्हनि जी हूंदी आहे। पाण हुजूं न हुजूं टपड़ उन्हनि जा आहे, सभु कुझु उन्हनि जे लाइ हूंदो आहे। ऐं ॿारनि खे बि इहो संदेश हूंदो आहे। जॾहिं ॿार पैदा थींदो आहे त पोइ पैदा थियण खां वञण ताईं उनखे नालो पंहिंजो न हूंदो आहे, इहा यादि रखणु खपे। नालो उनखे वॾनि जो ॾिनल हूंदो आहे, हलंदो पाण आहे। वॾाई पंहिंजे नाले ते पाण खे हूंदी अथसि त मां कुझु आहियां। नाले ते अहंकार ऐं गौरव पंहिंजो हूंदो अथसि, पर नालो ॿियनि जो ॾिनल अथसि। इहो असां सभिनी खे यादि रखणु खपे। पंहिंजो नालो कंहिं बि कोन्हे रखियो, असांखे सभिनी जो वॾनि जो नालो मिलियल आहे। असां पंहिंजे नाले ते फ़ख़ुरु कंदा आहियूं, पर असांजो आहे कोन। हुजे हा त असां पाण रखूं हा, असांजो रखियल ई न आहे नालो, माना असां पंहिंजा पाण ई कोन्ह। ऐं नालो हमेशह उहो ई हूंदो आहे जंहिंजी काई न काई बहितर माना हूंदी आहे। नालो हमेशह, जेको नालो आहे हक़ीक़त में उहा असांजी उम्मीद आहे, असांजी एक्सपेक्टेशन आहे, असांजी चाहत आहे, असांजी दिली तमन्ना आहे वॾनि जी त मुंहिंजो ॿारु अहिड़ो हुजणु खपे। नाले जो हिकिड़ो ई मक़सदु आहे, बसि ॿियो कुझु बि न। जहिड़ो असां पंहिंजे ॿार खे ॾिसणु चाहींदमि तहिड़ो असांजो नालो रखंदा। असां इंसान जेके बि आहियूं, लेडीज़, जेंट्स, ॿार, बच्चा, वॾा नंढा, जेके बि आहियूं, असां कुझु बि न कयूं। कोई असांखे ज्ञान न हुजे, कोई ॼाण न हुजे, कोई सम्झ न हुजे, कोई अकुल न हुजे, कोई कुझु बि हुजे, जेतिरो समझदार हुजूं, ज्ञानी हुजूं, ॼाणी हुजूं, कुझु बि हुजूं, असां अक़लमंद हुजूं या बेअक़ल हुजूं, समझदार हुजूं या ना समझ हुजूं, ज्ञान ॼाण हुजे या न हुजे, कोई फ़र्क़ु न पवंदो। असां कुझु बि न कयूं, असां सभु सिर्फ़ु अहिड़ा थियूं जहिड़ो असांजो नालो आहे, बसि ॿियो कुझु बि न कयूं। जहिड़ो असांजो नालो आहे, छाकाणि नालो असांजो उमेदु रखियो त अॻिते मुंहिंजो बि ॿारु अहिड़ो थींदो। बसि असां पंहिंजे नाले खे जेको आहे उहो बसि ओड़ो बणिजूं जहिड़ा नाला आहियूं। छड़ो असां सिर्फ़ु पंहिंजे नाले जी लाज रखूं, पंहिंजे नाले जहिड़ा थियूं, असां कुझु बि न कयूं, पंहिंजो पाण इंसान जो महान बणिजी वेंदासीं। असां जहिड़ो को हूंदो बि न, असां सभु इन करे जॾहिं बि नाले जी ॻाल्हि ईंदी आहे, असां आम ज़िंदगी में ॾिसंदासीं जहिड़ो असांजो नालो हूंदो आहे, अगरि असां ओड़ो कमु करे ॾेखारींदा आहियूं, ओड़ा असां थींदा आहियूं, त पहिरियों ई चइबो आहे पर जहिड़ो नालो अथसि ओड़ो थी ॾेखारे, नाले जी लाज रखे। आम लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं। जॾहिं बि नाले जहिड़ो कोई कमु कंदा आहियूं
चो भैया जहिड़ो नालो अथसि पर ओड़ो थी ॾेखारे, ओड़ो कयूं। ऐं जेकॾहिं उन नाले जे कुझु उबतड़ थींदो आहे, कुझु ग़लति थींदो आहे, ॿियो कुझु न चऊंसि, एतिरो पोइ बि चई छॾियो यार पंहिंजे नाले खे त न लॼायो, उनजी त लाज रख, पंहिंजे नाले खे लॼायो थी उहो त ख़राबु न कर। आम लफ़्ज़ इस्तेमालु कंदा त पंहिंजे नाले खे त न लॼाए, हरू भरू चङनि जे पोयां टिको त न मारिज। आम तो सिंधी में हिकिड़ो लफ़्ज़ हूंदो आहे चङनि जे पोयां टिको, भई नालो चङो हुजे या चङनि जो ॼायो हुजे, कमु उबता हुजे, भई चङनि जे पोयां टिको पैदा न थियो। भई जेके बि आहे भई चङ ते मक़सदु हिकिड़ो दाग न ॾियो, कलंकित न कयो वॾनि जे नाले खे। तंहिंजे करे असां सिर्फ़ु पंहिंजे नाले जहिड़ा थियूं। ॿार ते जॾहिं नालो ॾिनो वेंदो आहे, उहो हूंदो आहे असांजे ॿार खे अहिड़ो थियणो आहे। ॿार जो कमु आहे जहिड़ो हुनखे नालो ॾिजे, इंसान जो कमु आहे ओड़ो थी ॾेखारणु। ऐं वॾनि जो कमु आहे त जेके नालो ॾिन था उन नाले ते पूरो उतरा। छाकाणि जेको कुझु असां कंदासीं, जहिड़ो हलंदासीं तहिड़ो असांजो ॿार सिखंदो। अगरि ॿार उन ते नाले ते पूरो नथो उतरे त उहो गुनहगार आहे। अगरि ॿार खे बणाइण में असां ओड़ो माहौल नथा ॾियूं, असां ओड़ो माहौल पैदा नथा करूं पंहिंजो पाण में, त ॿार असांखे ॾिसी करे ओड़ो थींदो। अगरि उहो असांखे ॾिसी करे उबतो थियो त पोइ ॿार पापी न आहे, उहो असांजे वॾनि जो पाप आहे हक़ीक़त में। छाकाणि त असां ओड़ा बणियासीं न। जहिड़ो असां चाहियूं ॿार खे बणाइणु, ओड़ो असांखे पाण खे बणाइणो आहे। हक़ीक़त में ॿार जो जनम खां वधीक कई गुना वधीक वॾनि जो जनम आहे। जंहिं ॾींहुं ॿार पैदा थिए ज़िंदगी में चेंज अचणु खपे, ऐं ज़िंदगी में चेंज अचे इहा हक़ीक़त आहे। त ज़िंदगी में थोरो बदिलाव अचे, ॿार अचनि थो घर में, उनजी खिलखिलाहट, उनजो उथणु, उनजो किरणु, उनजो वेहणु, उनजो बीहणु, उहो सभु एतिरी ख़ुशी ॾींदो आहे जो तक़रीबन 70% बीमारियूं पंहिंजो पाण ख़तमु थी वेंदियूं आहिनि, जेके बि आहिनि सिर्फ़ु ॿार जे अचण सां। जेकॾहिं असां हुनजो उबतड़ कंदा त पोइ पाण बीमार थियूं न थियूं, पर पाण बीमार न थियूं उनखां असां 20 दफ़ा वधीक बीमार थींदा। ॾिसण में असां सेहतमंद हूंदा, अगरि असां पाण खे चेंज न कंदा लॻंदो ईअं आहे असांखे कुझु न आहे, पर असांजे उबते वहिंवार जे करे जेको ॿार बीमार थींदो आहे, हिकिड़े ॿार जे थोरे बीमार ते सॼो घर बीमार थी वेंदो आहे, सॼी सोच उबती थी वेंदी आहे, सभु परेशान थी वेंदा आहिनि। बीमारी खां वधीक ॿार जी बीमारी परेशान कंदी आहे। एतिरो पंहिंजी बीमारी परेशान न कंदी आहे जेतिरो ॿार जी बीमारी परेशान कंदी आहे। हक़ीक़त में इहा कुदरत जी वॾे में वॾी सज़ा मिलंदी आहे। तंहिंजे करे ॿार जे जनम सां गॾु असांजो पंहिंजो जनम हुजणु खपे। असां इहो न सोचूं ॿार जो जनम थियो न, अॼु खां असांजो जनम थियो। हक़ीक़त में असांजे घर में, असांजी उथी वेठी में, ॻाल्हाइण में, अंदाज़ में, तौर तरीक़े में, सब में चेंज अचणु खपे। ऐं जॾहिं सब में चेंज ईंदी, असांजो घर संसार में पंहिंजो पाण को स्वर्ग जो गहवारो बणिजी वेंदो आहे, प्यार ऐं मोहबत जो आखाड़ो बणिजी वेंदो आहे, सभु कुझु बहितर थी वेंदो आहे। तंहिंजे करे ॿार सां गॾु पंहिंजो बदिलाव असांखे खपंदो आहे। ॿार जो जनम हक़ीक़त में इंसानियत जो जनम हूंदो आहे। इंसानियत सिर्फ़ु ॿार जी न, पर इंसानियत असां सभिनी जी। छाकाणि त जहिड़ा असां थींदासीं तहिड़ो असांजो ॿार थींदो। जीअं सचे साईं जो मिसाल वठो,
जॾहिं साईं जन संसार छॾियो तो साईं मेहरदास जी उमिरि कुल 2-2.5 साल हुई क़रीब। पर जीअं सचे साईं जो हुयो, जीअं चवंदो तीअं थींदो। तव्हांजो हिकिड़े ॾींहुं भगत साहब गर्मी जी मौसम में गरम ॾींहं जो मंझंदि जो आयो रारकी साहब, तो साईं मेहरदास वेदा मुझे सदा हे माल छो शाम जो चाहे ॾींहुं गरम हुयो अचो मुंहिंजो भाउ जाड़ो नंढो सो उनके पेर में जो बसि ॼंग में ज़ख़्म जो कैंसर थियो उन वक़्त में। कैंसर जो इलाज हुते सखर सिविल हॉस्पिटल में वियासीं। सो डॉक्टर चयो आहे त कटिबी ॿियो को हल कोन्हे, न कटिबी त अञा ख़राबु थींदो, तंहिंजे करे तो आशीर्वाद वठी करे पोइ वञो। तो साईं मेहरदास चयोसि चवंदा पोइ बाबा जी चवंदा त जेके पेर में ज़ख़्म हुजे कोई बि संगत लाइ थाधल घोटनी पई हूंदी आहे, सो उनजो जेको भोग पवंदो आहे ॿधी छॾिजे त ज़ख़्म ख़तमु थी वेंदो आहे। उन चयोसि हा साईं वचन खणिजो त मोरो थाधल गर्मी जी मौसम हुई उहे घोटनी पई सदाई हल्दी पई हूंदी त जेको हुनजो भोग थींदो उन ॿधी छॾियो। पोइ कुझु ॾींहं गुज़रिया, पोइ पटी लही वई, ज़ख़्म ख़तमु थिया, निशान बि न रहियो, सभु कुझु ख़तमु थी वियो, सभु कुझु। हाणे हिकिड़ो 2 साल या 3 साल जो ॿारु उन कहिड़ी तपस्या कई हूंदी, कहिड़ा सिमरन जाप कया हूंदा, कहिड़ो वेही करे चोक बचायो हूंदो, कहिड़ी अहिड़ी विद्या वरती हूंदी, कहिड़ी पढ़ाई कई हूंदी, समझ जी ॻाल्हि आहे छा चयो हूंदो। लेकिन जेके वॾे जा जीन्स मिलिया, जेका समझ शिक्षा आशीर्वाद मिली, जेका रहमत मिली, उन पंहिंजो कमु करे ॾेखारियो। साॻे नमूने असांखे साईं जी सॼी ॻाल्हि यादि रखणु खपे, जेकॾहिं असां पंहिंजो पाण खे थोरो सही कंदासीं असांजा ॿार असां वांगुरु कई गुना वधीक क़ाबिल थींदा, कई गुना वधीक बहितर थींदा, कई गुना वधीक उन्हनि में चङाई ऐं बहितरी पैदा थींदी। पर जेकॾहिं असां नाले ॿाहिरि जो चङो रखूं पर असां उबता थी करे हलूं त पोइ जहिड़ो ॿाहिरि ॾिसंदो उहो ई कुझु कंदो, जहिड़ो असां इस्तेमालु कंदासीं जहिड़ो ॿारु कंदो, जहिड़ो असां ॻाल्हाईंदासीं जहिड़ो ॿारु ॻाल्हाईंदो, जहिड़ो असां हलंदासीं तहिड़ो ॿारु हलंदो। तंहिंजे करे ॿार सां गॾु पंहिंजी ज़िंदगी चेंज हुजणु खपे, ॿार सां गॾु पंहिंजो पाण खे बदिलाए। तंहिंजे करे ॿार जो जनम, हक़ीक़त में ॿार जो जनम त संसार में हर ॿार पैदा थींदो आहे, हर जीव खे ॿार थींदो आहे, हर जानदार खे ॿार थींदो आहे, पखी पशु इंसान हैवान जेको बि हुजे, जल जीवन ॿार सभिनी खे ॿार थींदा आहिनि, सभिनी जो हिकु जहिड़ो प्यार हूंदो आहे, कंहिंमें कमी न हूंदी आहे, जेतिरा ई जानदार आहे। पर असां इंसाननि जो ॿार कुझु अलॻि ॿार हूंदो आहे, छाकाणि त ॿिया जेके आहिनि पंहिंजे पंहिंजे हिसे जो कर्म करे वेंदा आहिनि या हलिया वेंदा आहिनि, बसि थोरा वॾा थिया उधरी करे हले विया, थोरा वॾा थिया घर छॾे हलिया विया। पर असांजो जनम जो वास्तो आहे, इन करे असांजे घर में ॿार बि ईंदा आहिनि, हर क़िस्म जो ॿार अची सघे थो, कोई इज़त वारो ईंदो, कोई रुसवाई वारो ईंदो, कोई शान मान वधाइण वारो हूंदो, कोई सभु कुझु ख़तमु करण वारो ईंदो, कोई सभु कुझु ॾियण वारो ईंदो, कोई सभु कुझु वठण वारो ईंदो, कोई कंध खे ऊचो करे रखंदो, कोई अहिड़ो झुकाईंदो जो वरी करे खड़ी बि न सघूं। तंहिंजे करे पर असांखे सभिनी खे संभालणो आहे, जेको चङो थी करे अचे उनखे वधीक चङो करिणो आहे, उन सां ओतिरो बहितर हलणो आहे जीअं असांजो जनम जो साथ हुजे। पर अगरि कोई ग़लति अचे पोइ इहो न सोचो ग़लति आहे, असांजी सोच हुजे न उन ग़लति असां किथे न किथे ग़लति कयो हूंदोसीं, पोइ पंहिंजो पाण में प्राश्चित ई सम्झी करे उन सां वरी एतिरो चङो हलूं भई जेका ग़लती कई आहे उनखे राजा वांगुरु भई सुधारियो, एतिरो चङो हलूं
या हमेशा जी दुश्मनी खत्म थी, वरी जन्म जन्म जा साथी बणिजी वञूं, जन्म जन्म जा सुख वारा जंहिं प्यार भरे मौक़े ते पाण सभु गॾु थियो, उहो मौक़ो हक़ीक़त ॿार सां गॾु असां सभिनी जो जनम आहे, असांजी इंसानियत जो जनम आहे, असांजे जीवन जो जनम आहे। असां सभु पंहिंजो पाण में थोरो थोरो बदिलाव आयो ऐं सॼो थोरो बदिलाव सॼी ज़िंदगी जा जन्म जन्म बदिलाए छॾींदो ऐं असां हमेशह हर जॻह ते ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदासीं, सदाई आबाद रहंदासीं, सदाई